शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जी ॿुधणी दौरान हिकु जवाबदार अदालत में पेश न थियो। जवाबदारनि जे पेश न थियण ते अदालत कावड़ जो इज़हार कंदे SHO क्लिफ्टन खे नोटिस जारी कंदे सख़्ती सां अमल दरामद कराइण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालती हुकुम बावजूद हिकु बि जवाबदार अदालत में पेश न थियो। अदालत जवाबदारनि जी पेश न थियण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे SHO क्लिफ्टन खे जवाबदारनि खे नोटिस ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त गुणो पुलिस एहलकार शाहिद हयात, ज़ुल्फ़िकार अहमद, आगा मोहम्मद जमील, मसूद शरीफ, राय मोहम्मद ताहिर ऐं शबीर क़ाइम ख़ानी फ़ौत थी चुका आहिनि। अदालत फ़ौत थी वियल जवाबदारनि जी तस्दीक़ करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे समूरनि जवाबदारनि खे 13 डिसंबर ते ॿीहर तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी लाइ अॻूणे DIG शोएब सडल, अॻूणे SSP ॾखण वाजिद दुरानी, मसूद शरीफ, शाहिद हयात समेत 19 जवाबदारनि खे तलब कयो हो, जेके अॼु पेश न थिया। यादि रहे त मीर मुर्तज़ा भुट्टो जी मुलाज़िम नूर मोहम्मद गागा 2010 में जवाबदारनि जी बरत ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई।